थी वेंदो वंधक। अमीर छा थो चवी? वजायो तो ख्वार थे सनाउला वठी अच मोहब्बत के रूबरू थे न चाहे तो माडो जो डोहारी नथो मने मोहब्बत। हींअर तकड़ो आहियां इहो हथियार संभाले रखजा मोटी अचां त मारे वञा लागर जी ॾुखी पिड़ पवंदई कोई वञा। असारे यार जी ॾे ख़बर वेठो आराम सां ज़मानत जो छा थियो? आसरो आहे दोस्त जी मार्फत केस खे थधे करण लाइ रिमांड वठबो। पुलिस रिमांड? हा ॾिनो पुट छुटे जो बंदोबस्त करे छॾियो आहे। पैसा ॾेई छॾिया अथमि कंहिंखे जंहिं दोस्त ट्रैकड़ी कई उनखे पैसा ॾेई छॾिया अथमि। असां बि मदद में आंदा आहिनि। वसाए विछूं बि मोकिलिया आहिनि। असां वञूं था मेयार सां मिलण। इहा ॻाल्हि आस्ते कयो पुलिस शक कयो आहे विष्णु बाबति। वरी बि वञो ऐं अधे सां मिली अचो। ठीकु आहे माशाअल्लाह माशाअल्लाह। जेका रब जी रज़ा तुझे पंजन जी भी मेहरबानी थी आहे। पंजन जी मेहरबानी? अमीर खां वंड वठण जी ख़बर अथव या न? साज़िशी माण्हू त इहो बि न सोचींदा आहिनि त किथे ऐं कहिड़े हाल में वेठा आहिनि। साज़िशी खे कहिड़ी ख़बर आहे उनखे वज खपे। छॾियो महल मौक़ियो ॾिसो त यार हिन साज़िशी खे त शर्म बि कोन्हे को। तॾो ख़राब करणु सुठी ॻाल्हि न आहे। उठ गांवर त हलूं। सनाउलाई गांवर न थियनि त मुंहिंजी सुकी ॾाढी कूड़जो। मोहब्बत खे समूरो वंड मिलियो ऐं हुन इनकार कयो। हिननि देरी न कई। अशाकारा पधरा थींदा बरंदी ते तेल न हार। न मुर्तज़ा सच खे बरंदी ते तेल न चओ। मूं खेनि मोह ते चयो आहे पर पुठ न आहिनि। करीन वंधक जेको हूंदो सो बची न सघंदो। तू सही तो चवे हसन। करीन वंधक हसन पक करण दे मूंखे दिलदार में भी शक आहे। न हूंदो दिलदार खून न लोड़ शक में। गंवर वारा हूंदा करीन वंधक। के ज़ालिम ज़ुल्म कयो असां सां। मुझे जवान बच्चे के मारे छॾियो। अल्लाह जी का मार पवे। मुझो सब्र वारो पुट हुयो। साबरीन पुट के मुझे के मारे छॾियो। ओ अब्बा। चाची नसीबा सब्र कर। न तो सब्र अचे मूंखे न तो अचे। ज़ालिमनि ज़ुल्म कयो ख़ुदा जी मार पवंदनि। मुंहिंजे बच्चे कहिड़ो गुनाह कयो हुननि। मां त घुरायो मांसि मियार सां मिलण जे लाइ। ज़ालिमनि हुननि खे मारे छॾियो। मासी जाॾे वियो आहे उतां भला केरु मोटियो आहे? भाउ जी मदद जे लाइ आया। कराची हुया त दुश्मननि जा कनाजा हुया। बस चाची थियणो हुयो ईअं ई। कयो वियो हाजरा।
अम्मा जिन कयो आ वो तुंहिंजी झोलीअ में वेठा आहिनि। कंहिं कयो आहे? केरु चाची जी झोली में वेठो आहे? हींअर त झोली ख़ाली अथसि, झोली ख़ाली करण वारा आसपास घुमंदा आहिनि। जीअं दुश्मन हूंदे सॼण सम्झा वञनि। तूं चवण छा थो चाहे? जेको हिन वक़्तु चई नथो सघां। करे हिकिड़ो लोड़े ॿियो। करण वारा कीता ॾींदो, साह जी हिकिड़ी सहकीअ लाइ सिकंदो। मासी असां वञूं था, पोइ ईंदियूंसीं। हल हाजरा। अलाए छा चइनी जो हली वई। अम्मा मूंखे दिलदार में शक आहे। हाजरा कहिड़ो ॾोह कयो? हिते हुई न, हिते हुजे हा त दिलदार हिन ते कड़की पवे हा। लाल शहबाज जो महीनो ना है यार, लाल शहबाज जो महीनो गुजरी वियो, तू जिद छो थो करी? आहे लाल जो महीनो यार। हिन महीने में शहबाज कलंदर घोट थींदो आहे, हर को रोकींदो शादीअ खां। हिन महीने में बुकी विझणी चुका। उफ, महीननि जी घणी ख़बर मूंखे या तोखे? तोखे त मञ न, लाल शहबाज जो महीनो ना है जंहिंमें लाल घोट थींदो आहे। बराबर लाल शहबाज जे महीने में शादी करण में नुक़सान थींदो आहे, पर हुजे न। मां पक कयां मुंशी। भले भले, पर जे न थियो त बुकी विझी लाॾा शुरू। बिल्कुलु। अवल निकाह मां विझंदुसि ऐं बाद में तूं। न, अॻु में वञी वनवाह में मां विहारींदुसि। मूंखां पुछ छो? छो? तुंहिंजी भेण ते तकरार आहे न, तड़ तकड़ में 2-3 ॾींहं लाॾा सहरा ॻाए पोइ वॼाए वठी ईंदुसि त तकरार ख़तम। वरी बि पुछ छो? छो? मेहार अंदरि आहे, मोहबत रब खे परतो। हसन गड़बड़ कंदो त मुंहुं ॾिबुसि। जे मेहार ॿाहिरि आयो त बाएताल, पर जे न मां निकाह करे वरितो पोइ को अचे त कढांसि टायर, ॾियांसि टांडा। बेजार न मुंशी, मेहार अंगठो पटींदो छा? न बि पटे वठे, पर घणी फशरी त न थींदी न। ठीकु आहे, जंहिंमें तूं राज़ी, पर वरी छा थियो? ज़मीन अॻु में लिखी ॾींदे। अॻ में कुंवार कुंड में विहारींदुसि, पोइ बनी लिखी ॾींदोसांइ। ज़मीन लिखी ॾेई पोइ अची निकाह बड़काईंदुसि। तया हाणे अचे मेहार त कढांसि टायर, ॾियांसि टांडा। माफ़ी वठण आयो आहियां। छाजी माफ़ी? ॾंदी ॾियण जी। मूंखे मोहबत खे वंड ॾियणो हो, तोसां ॾंद चक ॾेई वेठुसि। ॾिनी वंड मोहबत खे? हा हा, सभु ॾिनोमांसि, सनाउला वारनि जो बि हिसो ॾिनोमांसि। ठीकु आहे, माफ़ी अथई, न त झिरकी चाटे जी महिमान। सनाउला वारा मोहबत खे मारण ते लही आया आहिनि। सबबु? शायदि मोहबत खेनि चयो हूंदो त हेकर हिसो कम में लायां, तुंहिंजे ज़मानत लाइ बि ख़र्च खपेसि थो न, हिन करे मतां वञी परे पिया हुजनि। कोन वेंदा परे, ठाहे छॾींदुसि ॿिन्ही धुरियुनि खे। जेसी ताईं तूं खेनि ठाहे तेसी ताईं मुल्क मैदान थी वेंदो। छा मतिलबु? मोहबत सनाउल्लाह खे या सनाउल्लाह मोहबत खे लेटाए विझंदो, विढ़िया बि इन पाण में। सनाउल्लाह खे एतिरो सख़्तु आहे जो मोहबत खे हथु लाए? ऐं जे इहा बेवकूफ़ी करे विझे त पोइ झिरकी चाटे जी महिमान। मूं सनाउल्लाह जूं अखियूं ख़राब ॾिठियूं में यार। चङो मां हलां। इहो मुंहिंजो मसइलो आहे त इन्हनि ख़राब अखियुनि जो मां छा थो असरु कयां। मुबारक थी बाबा, सालिया मजा जान आजी थी वई। कीअं न थींदी, फतू त फडो न त जॾे जो जॾो हुन पाण लिखी ॾिनो आहे, तॾहिं त सुतत फ़ैसिलो थियो आहे न। हा बाबा, तू भी बची वई। मूंखे छा थिया? तुझे खिलाफ भी केस हो, पाण त कयो ई पंहिंजे खिलाफ। पंहिंजे खिलाफ छो कंदुसि? मूं कयो हो तो ते त बाबे सालूअ वटि विकिरो कयो आहे, ईअं सम्झ भला। चुप, ॿुधे न कोर्ट सगोरी, करे न सुखू। कोन खणंदी कदम कोरट सगोरी,
मूं जो कोर्ट में बयान ॾिनो त मूं बाबे खे माफ़ कयमि, वकील सही न वरिती छा? हाँ हाँ वाकई मासड़ फतू तव्हां? अरे सलीम किथे आहीं? हिन कोर्ट में खिला रखाया। अरे असांजो केस ख़त्म थियो आहे तॾहिं ज़ाहिर थियो आहे। छा जो केस हुयो? बस हो को केस खटियोसीं। तूं ॿुधाए ख़ुश आहीं? बिल्कुल। ये जन्नत आहे न दोज़ख। न सलीमा हीअ जन्नत आहे, दोज़ख तो वारी मासी कौड़ी आहे। बाबा यादि आयो आहे मूंखे छॾे आया आहिनि पाड़े वारनि वटि, जल्दी कयो त हलूं। मुड़ी न लंदो? न न ॿिए भेरे सलीमा। चङो हाणे मां पाण जल्दी ईंदुसि अम्मा खे वठी। भली भली, पर इहा ख़बर अथई न त फतू त फॾो न त जॾे जो जॾो। अब्बा जाहिद है इजाज़त ॻोल्हण लाइ निकिती हुयसि, रखी रखी बरमूह तो करे। सलीमा वारनि जे घर पे वई हुयसि, उते बि कोन्हे, तव्हांजे घर पे कोन्हे, अलाए त काॾे वियो। मासी असांजे घर त कॾहिं आयो ई नाहे। मां सोचो मतां आयो हुजे, गोंकाई आ, तंग बि ॾाढो तो करे, प्यारो बि ॾाढो आ। छा कयां? मिले त चवांसि ॾाहो थी, कोड़ी ॼाणे कमु ठहण न की ठाहिण। मासी तूं न रो, जीअं आयो त मां पाण ई वठी ईंदोसांसि। हा बा महिरबानी कजांइ, तोखे बि ख़बर आ त कोड़ीअ जी दिलि साफ़ आ जीअं शीशो, कोड़ी ॼाणे कमु ठाहिण न की ठाहिण। मासी तूं उल्को न कर, आयो त मां तव्हांखे ॿुधाए वेंदुसि। महिरबानी अबा, मां हलां थी। अकेली वेंदीअ? वञा थी सलीम जे घर, उते फतू ऐं जन्नत ईंदा, गॾिजी वेंदासीं। न अचनि त? चऊं अबा मोटी थी अचां, पोइ मूंखे छॾे अचिजांइ। ठीकु आहे मासी, मां घर हूंदुसि। FIR जे जंहिं नुक़्ते खे वकील खयो तंहिं में कामयाब वियो, नेठि हणी वञी हंधि कयईं। हाँ सरकार, मुबारक तो ज़मानत मंजूर थी वई। मुबारकूं तॾहिं ॾे जॾहिं सेशन कोर्ट बि ज़मानत मंज़ूर करे। अलाह कंदो क़बूल कंदी, हाई कोर्ट खई आहे त सेशन कोर्ट बि क़बूल कंदी। बसि हाणे रुगो वकील ॿाहिरि निकिरे ऐं कागज़ खणी अचे त पाण निकिरी था हलूं। वकील अची वेंदो सरकार। केॾो सदोरी तोखे बाॾायो सचल, हिकु बि न ॿुधाईसि। पाण बि रोलड़नि में उहो वीचारी बि अलाए किथे गुम। तो जड़नि लालचनि ऐं नासमझ पीअरनि जे अहिड़े करतूतनि जे करे वीचारियूं न्याणियूं ज़िलतुनि में अची वेंदियूं आहिनि। वाकई मूंखां ग़लतान थियो आहे, मूं खेसि कॾहिं बि अहमियत न ॾिनी। बाबा मज़ार के पर्चा अच न। धूड़ वञी पाए, मां थो वञासि। तोखां सिवा केरु आहे हुनजो? तोखे छो गणती लॻी आहे? बाबा उन करे हिकु त पुफाट आहे, ॿियो त पुफड़ ऐं पुफी बि न रही आहे। ऐं टियों अजायो तो घरां कढी छॾियो। अजायो खेसि घरां कढियो हुयुमि। ॿियो न त बाबा। बाट कर बेअकुल, हथ पायलल हथ खे खाए। तो हरूभरू शक कयो बाबा।